गुरुदेव साधु वासवानी खाए कभी पूछाऊं तो भारत जी संस्कृति थोड़ो न करने असांखे ॿुधायो। त गुरुदेव चयो भारत जी संस्कृति जी गुझारत अथव हिन थोड़ो न करने। सत्यात नास्ति परो धर्म, सच खां मथे ॿियो धर्म आहे की। मां भाई सत्संग में वञा, वञी गीत ॻायां, वञी संत बाणी ॿुधां, वञी उपनिषदनि ते उपदेश ॿुधां, पर जेकॾहिं मुंहिंजे जीवन में सच बि न आहे, if my life does not bear witness to truth, I am far from religion. मां धर्म खां घणो परे आहियां, घणो परे। त भारत जी संस्कृति सही आहे न थोरो न करण में। There is no religion higher than truth. साधु वासवानी उनखे थी कढियो थोरा अखर, चई the truth of truths. There is no religion higher than truth, but the truth of truths is compassion, is दया। दया धर्म का मूल है, नर का मूल अभिमान। तुलसी दया न छोड़िए, जब लग घट न प्राण। जेसि ताईं तुंहिंजे घट में प्राण आहिनि तेसि ताईं दया खपे। हिन करे संतनि जी सिख्या वॾी वॾी आहे त माफ़ी ॾेई छॾियो। को बि माण्हू तव्हां सां पूरी तरह न हले, कंहिं बि माण्हूअ तव्हां बाबति कूड़ विदूर वञी पखेड़ियो हुजे, कंहिं बि माण्हू तव्हांखे ठॻियो हुजे, कंहिं बि माण्हू तव्हांजो जोग फ़ाइदो वरितो हुजे, कंहिं बि माण्हूअ तव्हांखे तकलीफ़ ॾिनी हुजे, माफ़ी ॾेई छॾियो। दया धर्म का मूल है, नर का मूल अभिमान। दया धर्म का मूल है। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजो भेनरूं, दिलि जे अंदरि दया दया न हूंदी पोइ तव्हां मिठो ॻाल्हाईंदा, तिखो कंहिंसां कोन बहंदा। असांजे दिलियुनि अंदरि दया कोन्हे, असांजी दिलियूं ठूठ थी वियूं आहिनि, तमामु हार्ड, जीअं पथर वांगुरु दिलियूं सख़्तु थी वियूं आहिनि। दया धर्म का मूल है, नर का मूल अभिमान। दया धारियो, दया धारियो, दया धारियो। हिकु शाहूकार माण्हू पेरियो बाज़ार मां हिकु ग़रीब ऐं शाहूकार खे चयो, साईं प्रभु तव्हांखे शाहूकार कयो आहे, मां ग़रीब आहियां, 3 ॾींहं मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजनि ॿारनि कुझु खाधो पी न आहे, कुझु असांखे करे ॾियो। चईसि निकिरी वञ, मूंखे पंहिंजो मुंहुं न ॾेखार। ॾाढो तिखो ॻाल्हायईं। शाहूकार खे पंहिंजी शाहूकारीअ जो अभिमान हो। ॿियो भेरो वरी हिन अपील कयसि ग़रीब माण्हूअ, वरी तिखो ॻाल्हाए। 3 भेरो वरी जॾहिं हिन माण्हू अपील कयसि त चङो चई चयो पर निकिरी वञ। हिनखे चमन थियईं, वीचारो किरी पियो। माना खाधो कोन वीचारी खे माण्हू, शरीर ज़ईफ़ होसि, किरी पियो। त असांजी दया कोन्हे, दया खपे, दया। अहिड़ी दया जो शाहूकार माण्हूअ लाइ बि असीं दिलि में को ॿियो वीचार न आणियूं। दया न अचे थी पोइ असीं कंहिं लाइ बि का नेगेटिव वीचार नथा असीं आणियूं। हिक जो पॉज़िटिव साइड असीं ॾिसूं। दया धर्म का मूल है,
ऐं दया जो मूल न, धर्म जो मूल आहे सत्य। इहो यादि करे छॾियो पंहिंजे दिलि जे अंदरि। सत्यात नास्ति करो धर्म, ऐं दया धर्म का मूल है। ॿ ॻाल्हियूं यादि करे छॾियो। पंहिंजे जीवन ॿिनि ॻाल्हियुनि में ॿधो। असांखे कूड़ ॻाल्हाईंदड़ में वेरम कोन थी थिए। हेॾी वियायूं हींअर असांखे नओं पंहिंजे जीवन खे नओं करिणो आहे। मूं सत्संग में हिकु ॾींहुं रखियो इहो वीचार त पाण खे ॾंडु विझो, जेकॾहिं कूड़ ॻाल्हाए ॾियो, कूड़ ॻाल्हाइण त न घुरिजे, पर कॾहिं कूड़ ॻाल्हाइजी थो वञे, हेर आहे, आदत आहे, कूड़ ॻाल्हायो, पाण खे ॾंडु विझो। पोइ हिकु ॼणी आई, मां ख़ुशि थियो, चयो हिकु ॼणीअ ते असरु थियो कुझु। हिकु ॼणी खणी आई त असां चई त मूं हिन सॼे महीने में जेके थोरा भेरा कूड़ ॻाल्हायो आहे, मूं ॾंडु ॾिनो आहे। मूं पैसा वरितामांसि कोन, मूं चवंदो मां गाहु वठी तूं गांयुनि खे खाराए। त असीं पाण ते ॾंडु विझूं, कूड़ ॻाल्हाए था ॾियूं, हिरी विया आहियूं न, असांजी ज़ुबान कूड़ ते हिरी वई आहे। कूड़ ॻाल्हाए था ॾियूं, पोइ रियलाइज़ कयूं था अरे ही त मूं कूड़ ॻाल्हायो, हणोसि ॾंडु। जंहिं ताईं ॾंडु हणंदियूं तीअं ॾिसंदियूं त कूड़ घटि भेरा ॻाल्हायो। Then you will be aware. हींअर असीं अवेयर कोन आहियूं।